नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंधकोट में खबर ॾींदा हलूं त कंधकोट वेझो गबलो थाणे जी हद में ॻोठ मौलान जीवण खान गोलो में 1.5 महीनो अॻु क़त्ल थी वियल शहमीर खान गोलो जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ संदसि जे वारसनि पारां गुलाम मुर्तज़ा गोलो, आसिफ अली गोलो, हामिद गोलो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाज मुज़ाहिरो करे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं हद जी पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई है। इन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया आॾो दाईंदे ॿुधायो त 1.5 महीनो अॻु गोला बिरादरी जे माण्हुनि हमलो करे असांजी नौजवान खे क़त्ल करे फरार थी विया हुआ, जंहिंजो क़त्ल केस हद जे गबलो थाणे ते दाख़िल करायो वियो, पर पुलिस हिन महिल ताईं का बि जवाबदार गिरफ़्तार नाहे करे सघी है। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त गबलो पुलिस कातिलनि खां भारी रिश्वत वठी हिननि सां बट बणिजी वई है। हिननि DIG लाड़काणो SSP कश्मीर खां मुतालबो कयो त नोटिस वठी कातिल गिरफ़्तार करे ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।